मोहम्मद हुसैन वल मोहम्मद रफ़ीक आराई गठल वोट शेर मोहम्मद आराई बे खालसो अर्ज़ तो कयां त मोहम्मद यूसुफ असांजे पाड़े जो CIA इंचार्ज है, ज़िले जो मालिक है। असां सां घणे वक़्त खां वठी असांजे ज़मीन जो तनाज़ो हली रहियो आहे, जेको ज़ोरी असांजी ज़मीन ते कब्ज़ो करे वेठो आहे। असांजी फसल अॼु ताईं असांखे फसल हुतां रुपए जो बि असां न खयो आहे, सभु भली भली बनी पाण कब्ज़े में करे वेठो आहे। असांखे कलर तव्हां खणो, असां सां वरी जे असां कंहिं वटि वञूं था त पोइ असां ते कूड़ियूं FIR कराए वेठो आहे। ऐं हाणे बि कल्ह बि माना 23 तारीख़ ते वरी असां ते FIR कराई अथसि त हिननि पाणी असांजे पाणी ते हमरा पाणी न ॿधणु ॾिनो आहे ऐं को बि मसइलो हुते न थियो आहे। मुंहिंजी पुट जी शादी आहे, जंहिंजे करे हिन इहा माना केस दायर कयो आहे त कूड़ो FIR कराई आहे त मां हिन जी शादी जेकी आहे, हिन जी ख़ुशी जेकी आहे उहा सबूतार कयां। मां SSP निशर अफरोज़, DIG नवाज़ शाह ऐं IG सिंध खे अपील थो कयां त बराए महिरबानी अहिड़े वहशी ऑफिसर जेको हिकिड़ो त ऑफिसर हूंदो आहे त अवामी नुमाइंदो हूंदो आहे, हीअ अवामी नुमाइंदो न आहे, हीअ माना पंहिंजा प्लान कराए हिते ज़िले निशारे ते आयो आहे। मूंखे चए थो त तुंहिंजा थींदा पैसा ख़र्च, मुंहिंजी हलंदी ज़बान, SP मुंहिंजो, DSP मुंहिंजो, मोरे जो अमलो निशारे खां वठी सभु अमलो मुंहिंजो आहे। तूं हली भॼ त केॾे थो भॼी? अॼु थो कयां त मां हिकिड़ो ग़रीब मस्किन माण्हू आहियां, जेको हरू भरू असांखे हीअ परेशानी में मुब्तला करे वेठो आहे। मां अलाह जे घर में वेही हल्फिया बयान थो ॾियां त हीअ सरासर कूड़ो ब्लैकमेल करे पियो। तो बराए महिरबानी मां SP साहिब खे चवां थो, SP साहिब खे बाहूं थो ॿधांसि, बराए महिरबानी असांजा बि अवामी नुमाइंदा असां चऊं था त असांजा आहियो, पर हू चए थो न मुंहिंजो आहे। बराए महिरबानी असांजो कयो वञे, जेको असांखे असांजा ॿार बचा दर करे रस्तो उतां आहे, हाणे बि हथियारनि सां वठी वेठा आहिनि। असांखे दाबा हींअर मोकिलियासीं त हीअं टपंदो त जहिड़ो कंदुसि। महिरबानी असांखे तहफ़ुज़ ॾिनो वञे, असांखे हाल में ज़ुल्म खां निजात ॾिलाई वञे। असां वरी बि अपील कयूं था DIG साहिब खे ऐं SP साहिब अॻे बि। मुंहिंजो नालो मुबशर हुसैन, ज़िलो निशर अफरोज़, तालुको मोरो जो रहायशी आहियां। हीअ मुंहिंजी पंहिंजी शादी आहे, सो हीअ असांजा जेका तनाज़ा आहिनि हीअ काफ़ी अरसे खां हली रहिया आहिनि ज़मीन जा। सो इन ज़मीन जा जेका आहिनि, ज़मीन जी अड़त सां जेको आहे को न को कूड़ी FIR जेको आहे असांजे मथां मतिलबु करे थो। सो सिविल बि हले पई असांजी जेकी आहे मोरो में, बाक़ी उतां हथु खणाइण था चाहिनि कंहिं न कंहिं जेकी आहे। कॾहिं प्लेटुनि जो जेको आहे उहो चोरी जो इल्ज़ाम हणनि था, कॾहिं को न को इल्ज़ाम हणनि था, कॾहिं को बकरी चोरी थी वई आहे उनजो इल्ज़ाम हणनि था, के ॿिए जी चोरी थी वई उहा बि असां ते हणनि था। को बि पाड़े में थिए थी त उहा उन्हनि खे वञी पाण था चवनि त हिननि जो नालो खणो। सो सुभाणे असांजी शादी लॻी पई आहे। हाणे कल्ह जी ॻाल्हि आहे, कल्ह असांजा ॿार जेका आहिनि सामान खणी पिया आया, कुझु सोन हुयो। हाणे 27 तारीख़ ते जेकी असांजी शादी आहे, कुझु सोन खणी पिया आयो, सामान हुआ ऐं कुझु पैसा हुआ। हू यूसुफ पाण हथियार सां बीठो हुयो उन, ऐं यून्स जेको आराई आहे हिन जो भाउ यूसुफ जो, इहा हुनजी पुठ ते जेको आहे उहो हले थो। कुझु माण्हू ॿिया बि गॾु खणी वेठा हुआ, शबीर आराई हुयो हिन जो सौट आहे, बाबर हुयो हिन जो सौट आहे, ऐं नागोराम बुर्दी जेको आहे उहो बि हुयो, ऐं बाक़ी कुझु इन्हनि जा हारी हुआ। उन्हनि खे प्यारे रस्ते ते जेका आहिनि असांजे ॿारनि सां उन्हनि ज़ुल्म कयो आहे हिननि। इहो मतिलबु हिकिड़ो जेको CIA पाण खे चए थो त मां CIA इंचार्ज आहियां ऐं निशर अफरोज़ ते आहियां, मोरो मुंहिंजे अंडर में आहे, निशर अफरोज़ मुंहिंजे अंडर में आहे, ऐं SP जेको आहे हू चए थो त मां जीअं हुनखे चवंदुसि हूअं कंदो निशर अफरोज़ वारो। सो हीअ किथां जो कानून आहे? मतिलबु अगरि त असांखे तहफ़ुज़ लाइ वञूं त कंहिं वटि वञूं, इहो मुंहिंजो सुवालु आहे। तव्हां भाइया उन्हनि सां सुवालु आहे त असां वञूं त वञूं कंहिं वटि, ॿुधायो। हाणे असांजी लाइट कल्ह जी कटी पई आहे ऐं रस्ते तां लंघूं था, असांखे जेको आहे जहिड़े जे लाइ जेको आहे अॻियां बीहनि था ऐं दाबा हणनि था। असांजा नंढा ॿार गुज़रनि था उतां, उन्हनि खे जेको आहे दाबा था हणनि इहो। ऐं कुझु हींअर असां ॻाल्हि ॿुधी आहे, चए थो त असां जंज बि जेकी आहे तव्हांजी रोकंदासीं, जेका तव्हांजे महिमान ईंदा वेंदा उन्हनि खे बि रोकंदासीं। सो हाणे कल्ह बि ईअं FIR कई आहे। सो हिन जी इन्वेस्टिगेशन कयो, इन्वेस्टिगेशन करे तव्हां उनखे चेक कयो। अगरि मुंहिंजो इहो ई आहे, अगरि असां चऊं था DIG साहिब खे, DIG सखर साहिब खे चऊं था, या DIG शहीद बेनज़ीर अब्बास खे असांजी अपील आहे त हिन जी इंक्वायरी कयो
बाक़ी FIR जेको कूड़ियूं कयूं आहिनि उन जी इन्वेस्टिगेशन जेकी आहे पाण उनखे ग़लति साबित करे जेको आहे कोर्ट में पेश करे थो। सो इहा त सरासर जेकी हिनखे जेको आहे इहो मतिलबु कई वञे इन जी, ऐं असां मिसकिन माण्हू आहियूं, असां इंसाफ़ था घुरूं।